अस्सलाम वालेकुम तान सुबह एसटीवी न्यूज़ में वली मोहम्मद जारो नज़र विझूं था मोरो खां आबिद हुसैन अबड़ो जे रिपोर्ट ते नाज़िन मोरो भरिसां ॻोठ महमूद इब्राहिम चांडियो जे रहवासी सियासी समाजी अॻवाननि पारां हफ़्तो अॻु ठठे जे घारो थाने जे ASI अली गुल चांडियो खे गोलियूं हणी क़त्ल करण ख़िलाफ़ ऐं शहीद जे खून सां इंसाफ़ लाइ मोरो प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी शहीद अली गुल चांडियो जो पुटु गुल बहार चांडियो, अली गोहर चांडियो, अली मुराद चांडियो, अता मोहम्मद चांडियो, जसकम आरीसर अॻवान अशरफ लगारी, शबीर लगारी, कामरेड फरीद कलोड़ो, कामरेड हुसैन ऐवान, अब्दुल हमीद पवहर, खालिद बुगियो, साफ़ी परवेज़ सिंधी चांडियो, सिकंदर कोराई, असाब चांडियो, साफ़ी हुसन कलोड़ो ऐं ॿिया करे रहिया हुआ, जिते हुननि ख़िताब कंदे चयो त ASI अली गुल चांडियो खे नाहक गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे। जंहिं ॾींहं खां हू क़त्ल थियो आहे उन ॾींहं खां वठी संस जे खून खे लोहण लाइ साज़िश कई पई वञे। हुन चयो त शहीद अली गुल चांडियो खे 4 गोलियूं लॻल आहिनि ऐं संस जो पोस्टमार्टम नाहे कयो वियो, सिर्फ़ खाना पूरी कई वई आहे। हुन चयो त शहीद ASI अली गुल चांडियो जे क़त्ल में घारो थाने जी पुलिस मुलवस आहे। हुन चीफ जस्टिस ऑफ सिंध, हाई कोर्ट, IG सिंध पुलिस समेत वस वारनि अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जी जुडिशनरी इंक्वायरी कराए क़त्ल में मुलवस माण्हुनि खे कानून जे गिरफ़्त मां आणे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।